लीडर टीवी के प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे फ़कीर अमानुल्लाह माको साहब। असां सखर में फ़कीर अमानुल्लाह माके साहब जे हिन म्यूज़ियम में वेठा आहियूं जिते कई कुरान पाक जा कलमी नुस्ख़ा कई ॿोलियुनि में आहिनि। ही हिकिड़ो अजाइब घर आहे जेको ख़ासि करे मज़हबी तोड़े ॿियनि किताबनि जे हवाले सां अमानुल्लाह साहब ठाहियो आहे। हिन जी आहे फ़क़ीरी आहे, हिन जी आहे दरवेशी आहे। सो अचो त हुन सां कुझु घड़ियूं ॻाल्हायूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। वॾी महिरबानी। मां पुछंदुमि त सभ खां अवल ही तव्हां कॾहिं ख़्यालु कयो त हीउ कमु कजे? साईं पहिरों मूंखे 1991 में लतीफ़ सरकार जो आस्थान ऐवान लतीफ़ ही हिन खां अॻु में पोइ 1999 में पोइ मां हे क़ुरान पाक जो मां बसि ईअं इशारतनि ई का थी त बाबा ॿिया किताब सभु छॾ ज़ाल कल किताब लाड़े बफ़ी उहो बि ईअं हवाले सां त बाबा तर्जुमा जमो कर। पोइ मां हे पूरी दुनिया मां तक़रीबन 30 साल गुज़री विया आहिनि ईअं पूरी दुनिया जे मुल्कनि मां फिरी पोइ हेसि ताईं घणा तर्जुमा? हेसि ताईं दुनिया जा 60 खां वधीक तर्जुमा। हुन में ख़ासि ॿोलियूं? सभु ॿोलियूं लातीनी अमेरिका खां वठी एशियाई कोचिक ताईं स्पेन रशिया जर्मनी इटली फ्रांस जेके हिंदी अरबी फ़ारसी सिनाली ये सभु ज़बाननि में जेके उर्दू मुल्की ज़बानूं सभु तर्जुमा आहिनि। पंजाबी सराइकी हिंदको गुजराती गिलगती बल्तिस्ती सॼी माना वॾी कलेक्शन जेका हिन इदारे जी जेका यूनिकनेस आहे उहे उन जा तर्जुमा आहिनि। उन खां पोइ वरी 60-70 ते लॻभॻि अहिड़ा क़ुरान हकीम आहिनि जेके तवाज़ जे लाइ असां पंहिंजो यानी उनजो रंग ॿियो आहे, उनजो एक्सपेक्ट ॿियो आहे। को अल्फ़ी आहे को वावी आहे। अल्फ़ को शुरू थींदो त पहिरीं लाइन क़ुरान जी वञी पूरे 30 सिपारनि ते लाइनियूं अल्फ़ हूंदो, वरी वाह सां शुरू थींदो त वरी वाह हूंदो, वरी हिकु सफ़े ते माना पूरो क़ुरान 30 सफ़नि ते पूरो क़ुरान ऐं बेनुकात क़ुरान जेको आहे बग़ैर नुक़्ते ते अबुल फैज़ फैज़ी जो बेनुकात अरबी तर्जुमा जंहिंखे नुक़्तो ई कोन्हे को। ऐं ॿियो अलामा रसूल बख़्श तमीमीअ जो 30 सिपारो आहे उहो बि बेनुकात तर्जुमा आहे। क़ुरान पाक 30-40 खां वधीक जेके ॾिसण वारे जी दिलि ईअं मोहे था छॾनि माना उन्हनि जो हर एस्पेक्ट ॿियो आहे। को हाफ़िज़नि जे लिहाज़ सां को क़िराअत जे लिहाज़ सां को रंगनि जे लिहाज़ सां। हाणे हिकिड़ो क़ुरान पाक आहे जंहिंमें 7 रंग आहिनि माना क़ुरान पाक जे सभिनी मज़मूननि खे 7 एस्पेक्टनि में विरायो वियो आहे। माना जेकॾहिं नमाज़ जो जिते बि ज़िक्र ईंदो त उहा लाइन साई थी वेंदी। वरी जे ज़कात जो ज़िक्र ईंदो जिते बि सिपारे में उहा माना इंडिकेशन कंदी त मां ज़कात जो मज़मून थो हले पियो। अहिड़े तरीक़े सां क़ुरान पाक आहिनि। वरी उर्दू बुज़ुर्गान दीन जो वॾो हिकिड़ो शोबो आहे त यानी तफ़सीरनि ऐं तर्जुमनि समेत हर फ़िक़ह जे बुज़ुर्गनि जो मां क़ुरान जो आशिक़ आहियां, आलम बि न आहियां। मां आशिक़ आहियां ऐं मां इश्क सां जमो कयो आहे। मुंहिंजे घर वारनि मां सां सहकार कयो आहे। ॿियो कोई बि हिते चंदे बंदे जो कोई बि कोन्हे को यानी सिस्टम हिते जेको ईंदो आहे। ऐं वॾी हिन जी ख़ूबी इहा आहे त मदीने पाक जा क़ुरान पाक मुंहिंजो उते माना सिलसिलो आहे ईअं सम्झो रुहानी मूंखे मिलिया आहिनि जेके मां 22,000 विरिहाया आहिनि। 22,000 क़ुरान पाक विरिहा आहिनि। ऐं हाणे बि इदारो भरियो पियो आहे। वठण वारा आहिनि ॾियण जे लाइ जेको ईंदो तव्हांखे बि इनशाला सुबुह में ॾींदो। ॾिसंदो त अजीब हिकिड़ी शयूं आहिनि मदीने जूं ऐं ॿियूं तबरकात ॿियूं ऐं जेके आहिनि सिंध जा अदबी सकाफ़ती माण्हू आया। मैडम ससुई पली जो आयो, अज़ीज़ उकेली, सईद अवाण कल्चर सां जिन जा वास्ता, आलम सगोरा आया जेके आहिनि साईं अब्दुल वहाब चाचर साहिबु तफ़सीर लिखियो आहे इहे आया आहिनि। डॉक्टर इस्माइल मेमन टंडरे पागे वारे जेको आहे PhD कई आहे। नूरुल क़ुरान ते हाजी अमन मल्ला जी। मूंखे हिते वरी 4 कार्नर्स बि आहिनि। हिकु सरवर कायनात जी कार्नर आहे, सीरत कार्नर, हिकिड़ी हाजी अहमद मल्ला जी कार्नर आहे
ऐं हिकिड़ी लतीफ़ सरकार जी कार्नर आहे, या गोदड़ी बि ॾिसो था, गोदड़ी में जेको लतीफ़ सरकार रखंदो गंज, उहो मां गोदड़ी ठाहे उहो गंज ई रखियो आहे। ऐं गंज बि सभु मां वटि लतीफ़ जा सभिनी ॿोलियुनि में तर्जुमा, अरबी, अंग्रेज़ी, पंजाबी, सराइकी, सभिनी ॿोलियुनि में तर्जुमनि जी कलेक्शन बि आहे। टी कार्नर ई आहे। टी कार्नर ई आहे। चोथों कार्नर सिंधी अदब, जन्नतुल सिंध, ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं, तारीख़ूं वग़ैरह, उहे ॾींहं उहे शींहं, उहो जेको पहिरियों मुंहिंजो सिलसिलो हो लतीफ़ सरकार जे ऐवान वेले, उनजो कुझु हिसो करे वरी हिकिड़ी कार्नर बि ठाही। उन खां पोइ वरी हिकिड़ो सिलसिलो आहे तबरकात एजाज़ मुक़दस। हे सॼा तबरकात आहिनि, 9 गिलाफ़ काबा आहिनि हिन में। सरवर कानात जो जेको आहे झालर आहे धागनि जी, उनजी ख़बर मुबारक जी। ऐं काबतुल्ला जो सोन में हिकिड़ो आहे कखु, माना माल गनीमत काबा ॿुहारी निकितो आहे। ऐं गिलाफ़ काबा वरी साइज़ में आहिनि। ऐं उन खां पोइ असां हिते वरी जेको आहे कैलीग्राफिक वर्क कयो आहे, उहे अहिड़ा फ्रेम ठाहिया आहिनि जेके सिंध जे मुक़्तदर माण्हुनि वटि आहिनि। जीअं साईं वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी वारो मज़हर सदीक़ साहिबु, अज़ीज़ उकेलिया, ससुई पलीज़ो, ॿिया जेके ईंदा वेंदा उनखे ॾींदा वेंदा हुआसीं। वॾो तव्हांजी सॼी महिनत मां हिकिड़ो त तव्हां पंहिंजे दुआ जे लाइ कयो आहे। जी सर। ॿियो हितां जे माण्हुनि ख़ासि करे के इदारा हिन मां फ़ाइदो वठनि था। साईं ॿी नई ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधायां त हिन इदारे जूं 4 कुरानिक कार्नर्स आहिनि चइनि यूनिवर्सिटियुनि में। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे इस्लामिक रिसर्च में कुरान कार्नर आहे, फ़कीर अमान माको जी खैरपुर में। ऐं अरोड़ यूनिवर्सिटीअ में फ़कीर अमान माको कुरान कार्नर आहे। उन खां पोइ म्यूट में महिरान टेक्नोलॉजी खैरपुर जेको कैंपस आहे उन में आहे। ऐं उन खां पोइ वरी अमर जिजल जे नाले सां बेगम नुसरत भुट्टो यूनिवर्सिटीअ में बि कार्नर आहे। ऐं हिन इदारे ते एम.फिल थी आहे, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी एम.फिल कराई आहे उनजे शोबे इस्लामियात वारे। ऐं लाभ त अजीब ग़रीब आहे। हिते कॉलेजूं, यूनिवर्सिटियूं, इदारा, माण्हू, मिलियन पीपल, 10 लख माण्हू हिन ख़बरनि जो पहिरियों ॻोठ हो। हाणे ॻोठ जेको आहे हिन क़ुर जे बरकत सां वरी तरक़ी कई त 10 लख माण्हू हिन सिलसिले खे ॾिसण, हिन मां फैज़ हासिलु करणु। एतिरे क़दुरु जो हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो, मां वटि हिकिड़ो क़ुर आहे जेको हिजे सां, माना हिजे सां रोमन में, ऐं वरी हुनजो तर्जुमो आहे। 62 साल जो रिटायर्ड माण्हू उन तर्जुमे तो क़ुर पाक पढ़ी 5 किलो मिठाई खणी आयो। अरे बाबा छो खणी आयो आहे? चइसि मां हितो वारो क़ुर ॾिसी वठी, इन तो मां क़ुर पुॼाए छॾियो आहे। सो इहो फैज़ त हर वक़्तु जारी आहे। जेको ईंदो आहे माना उहो यूनिवर्सिटियुनि जा छोकिरा ईंदा आहिनि, सभिनीनि जा, शाह लतीफ़ जा, IB जा, इहे सभु ईंदा आहिनि। 24 कलाक खुलियल आहे। पाबंदी बि कंहिंजे लाइ हर वक़्तु जेकॾहिं काल थींदी त जीअं तव्हांजे लाइ हाज़ुरु थियो आहे फ़क़ीर बजरन सूदो ईअं ई हाज़ुरु थींदो आहे। तव्हां असांजे मार्फत माण्हुनि खे छा था चवणु चाहियो? हा, मां इहो चवणु चाहियां थो त याने अल्लाह ताला जो फ़रमान इहो आहे त जेको आहे सो मुंहिंजो पाक किताबु आहे। बाक़ी किताब तारीख़, जाग्राफियूं, इहो सिलसिलो आहे जेको इलामी ऐं आसमानी किताबु आहे, जंहिंमें 14 सदियूं पहिरियों सरवर काइनात अहिड़ियूं शयूं ॿुधाए विया जेके अॼु जेके आहिनि लोह स्टील जा, फलाणे जा, उहे सभु जेके मेथाडोलॉजी जूं आहिनि। साइंस जो माण्हू मां बि रहियो आहियां, मां रहियो आहे, त उहे मेथाडोलॉजी जेके क्लियर कनि था त क़ुर जेको आहे हे ज़ालिकल किताब ला रैब फी, हे ॿिया आसमानी 300 सहीफ़ा ऐं हे अलाह जो किताबु। अलाह ताला फरमाए थो त मां हिन खे पढ़ियो आहे। हिकु कलाम अलाह बि आहे त किताब अलाह बि आहे। माना अलाह जो किताब बि आहे, हो किताबु आहे, 300 सहीफ़ा ऐं किताबु आहे, तौरेत इंजील जी किताबु आहे। हे किताब सां गॾु कलाम अलाह बि आहे। मां जंहिंखे अलाह ताला पढ़ियो हुजे त हुनजी अज़मत जेका आहे ऐं उन जूं हक़ीक़तूं बयान आहिनि। हिते बि अहिड़ियूं रवायत थींदियूं आहिनि वक़्तनि फ़वक़्तनि जेके बयानु करण जहिड़ियूं न आहिनि।
हिते बि हे तक़रीबन 800 जे लॻभॻि क़ुर ऐं ॿियो ज़ख़ीरो मौजूदु रहे थो हर वक़्तु जेको आहे। बाक़ी जेको ॾिण जे लाइ इहे साम्हूं कार्टून भरिया पिया आहिनि, वठण वारो जेको ईंदो आहे उनखे असां ख़ुशीअ सां। आख़िरी सवाल थो पुछां फ़क़ीर साहिबु। जी साईं, हुकुम कयो। हीउ सॼो कमु तव्हां डिजिटल नथा करायो? साईं डिजिटल कोशिशि बि कई आहे, पर हाणे लतीफ़ सरकार जो बैत आहे, आवन गॾी पिरीअ खे जोबन वियो झाड़, आॾा आड़े चन खे चाढ़े काऊं चाड़, मूं मुठीअ खां न थिए वॾपण मंझि वलाड़, उमिरि से अवाड़ वियमि थिए वाका करे। हाणे मुंहिंजी उमिरि जेका 76 साल 77 में पुॼण वारो आहे। हाणे 76 साल इहा वॾी उमिरि आहे, ऐं मां इहो तव्हांजे इश्क में हेड़ी गर्मीअ में जेको पको बि नथो थिए, ऐं अलाए घणी अॼु हीट वेव अचो थो। 55 हा, माना इश्क में तव्हां सां वेठो आहियां इन क़ुर जे बरकत सां, क़ुर जे ताक़त सां। सही आहे, क़ुर जे ताक़त सां, क़ुर जे बरकत सां। ऐं अलाह ताला मूंखे 6 पुटड़ा ॾिना आहिनि, 2 इंजीनियर आहिनि, 2 हाफ़िज़ क़ुर आहिनि, ऐं अहिड़ो को माण्हू पैदा हिते आया। मां हुते किताब बि लिखियो वियो आहे जंहिंमें तक़रीबन 3 PhD डॉक्टर्स जेके डॉक्टर इस्माइल माको सुञाणो था, उहो तव्हांजो भाउ आहे। उहो मुंहिंजो भाउ आहे, पर उहो उनजो गार्जियन मां आहियां। वालिद साहब नंढे हूंदे फौत थी वियो 72 में, पर उहो बि हिकिड़ी वरी फन जी दुनिया, वॾी दुनिया साइंस को हाणे हुजे हा मूंखे ॾसें सुबुह मूंखे ॾसें। सो रहियो साल पैगाम इहो आहे त हे क़ुर को सवाइ ॿियो को असांखे रस्तो ई कोन्हे। हीअ सही राह सिरातल मुस्तक़ीम जे सिधो हलणो आहे असांखे। पंहिंजे ज़िंदगी जा मसइला, ॿारनि जा मसइला, औलाद जा मसइला, मासी मसइला, सकाफ़ती मसइला, जेको बि मसइलनि जो हल आहे उहो इन क़ुर में आहे। बसि हाणे हिकिड़ो असां ते महिरबानी कयो त ही कार्नर जेके आहिनि न इहे ॾेखारियो। हा, त उहे त जीअं अहमद मल्लाह जी मूंखे मज़हर सदीक़ साहिबु चए पियो त 6 साल मां वीसी रहियुमि, मां कोशिशि कई त ठाहियां, तूं हिते उत्तर में हिनजी ठाही आहे, तोखे सलाम आहे। जंहिंजो जज़्बो हुजे न, जंहिंजो जज़्बो हुजे। ऐं मूंखे एवार्ड आहिनि, 6-7 एवार्ड आहिनि। हाजी अहमद मल्लाह जो एवार्ड बि अथव। अहमद कुलियात अहमद मल्लाह, हे मदीने जा छपियल अथव अहमद मल्लाह जा करम, हे मक़ामी छपियल मंज़ूम तर्जुमो जेको PhD जेका कई अथऊं उहा PhD आहे। वरी ॿियो तर्जुमो थिए थो उहो आहे। माना हर वक़्तु जेको आहे क़ुर जे इश्क में। हेॾे वरी सीरत जी आहे, पोयों सीरत जी आहे थोरी। वरी फुरकान रिसर्च इंस्टीट्यूट आहे, फ़क़ीर अमानुल्लाह साहिब सां गॾु आहियूं असां। फ़क़ीर अमानुल्लाह माके साहिब जो ही सीरत नबी कार्नर, हिन इंस्टीट्यूट में 4 कार्नर। हीअ पहिरीं कार्नर आहे सीरत नबी कार्नर, हाजी अहमद मल्लाह कार्नर। ही मदीन जो शाइर जंहिं क़ुर पाक जो मंज़ूम सिंधी में तर्जुमो कयो हो, ऐं हीअ ताईं दुनिया में क़ुर पाक जो लतीफ़ सरकार जी तर्जुमा। ऐं जेके बि गंज आहिनि, ही शाह लतीफ़, वॾो गंजो, ही शाह जो वॾो गंज, हीअ गोदड़ी ठाहे रखी आहे साईं। हे गंज, हे तर्जुमा मुख़्तलिफ़ बोलनि में। हीअ गोदड़ीअ में जेको लतीफ़ सरकार अल्लाह जो क़ुर रखंदो हो, मौलाना मसनवी ऐं बयानुल आरफीन पंहिंजे बुलवी जा, इहे सभु हिन में महफ़ूज़ आहिनि। ऐं उन खां पोइ हे तबरकात आहिनि। हीअ माचिस जी तीलीअ सां आयत लिखियलु आहे जेका हर साल काबतुल्लाह ते लिखी वेंदी आहे। वसारियूं इला मग़फ़िरत, रुख़ कयो मुंहिंजे काबे जो, जंहिंजी वेकर आसमान ज़मीन ऐं आसमाननि जे बराबरि आहे, जंहिंखे मां मुतक़ीन जे लाइ तयारु कयो आहे। हू वरी सरवरे काइनात जे रोज़े ते बेशक उहे माण्हू जेके पैगम्बर जे साम्हूं हल्के आवाज़ में ॻाल्हाइनि था, उन्हनि जे दिलनि ते परहेज़गारी जी मोहर हणी आहे, उन्हनि जे लाइ बख़्शिश ऐं अजर अज़ीम आहे। ऐं उन खां पोइ हे गिलाफ़, हे निमाज़ जी बूटीअ ते कलमो लिखियलु आहे, हे ऊज़ जे काठीअ ते कलमो लिखियलु आहे, हे पथर आहिनि जबल ओज़ जो, हे जबल नूर जो पथर आहे, हिन में मोहम्मद लिखियलु आहे कुदरती। 2 दफ़ा हिन में मोहम्मद लिखियलु आहे, जबल नूर जो पथर आहे, गारे हिरा जा पथर आहिनि। हे मोती असली मरजान, लवलू वल मरजान फबे ही आला रब कुमार असली अथव।
हो उर्दन जान हो उर्दन ऐं उन खां पोइ तबरकात आहिनि सॼा इहे आहिनि ही क़ुर पाक हा, जा हे साईं क़ुर जेके पाक जो जेको आहे सच तर्जुमा हा ॿुधाया हितो ॾिसो हितो हे हा। लिखियलु अथव इंडेक्स आहे ही जेको आहे न क़ुर पाक जो जेको आहे न ही थाई टर्किश हिंदी हा। पोर्चुगीज़ जी सर। मार्शिया तेलुगु नेपाली अल्बानिया पर्शियन अरेबिक इंग्लिश स्पेनिश फ्रेंच ग्रीक चाइनीज़ इटालियन यूरोप साउथ एशिया ऐं सिनाली इन्हनि सभिनी जा इंडोनेशिया फार ईस्ट ही मुख़्तलिफ़ जेके हा, हे बि हा, ईअं, हे बि ईअं। हिन में जर्मन हे जर्मन जो नॉर्वे जो ताजिकी कज़ाक उज़्बेक रशियन चेचन किर्गिज़ तातार स्वालिया हाणे हिते तर्जुमा सठि पूरा थिया हे सठि तर्जुमा हिते पूरा हिते थिया पूरा थिया हाणे हितां वरी क़ुर पाक जे एस्पेक्ट हलियो उहे क़ुर जेके आहिनि माना जेके अजीब तरीक़े सां तबाह थियनि जिनजी तरतीब डिफरेंट तरतीब डिफरेंट आहे क़ुर अल्फ़ी आहे हा। हाणे अल्फ़ खां वठी हर शइ अल्फ़ अल्फ़ खां वठी पहिरीं लाइन जो अखर अल्फ़ हा। वनास ताईं हर सिपारे जो पहिरीं लाइन जो अल्फ़ आहे ओ माना जातो खोलींदो अल्फ़ आहे अलिफ ठीकु साईं हे अल्फ़ी थी वियो वरी तव्हांखे वावी ऐं वावी ॾेखारियो क़ुर पाक कहिड़ो वावी बि ॾेखारियूं था साईं बिस्मिल्लाह हे माना वाव हे सां। वावी वाह सां हा ऐं हिन जी ख़ूबी इहा आहे त हितां शुरू थिए थो सिपारो हिते पूरो आहे अच्छा ॿिनि लीव्स ते सिपारो पूरो ॿिनि वर्क सुफ़न ते सुफ़न ते लीव्स ते यानी सिपारो पूरो ऐं वाह खां शुरू थींदो त आख़िर ते पूरो क़ुर हे बि ईअं आहे ऐं ॿियो तव्हां ॿुधायो पिए रंगनि सां निस्बत ठही आहे आहे ही रंगनि सां हीअ निस्बत आहे हीअ इंडेक्स आहे हितां पोयों हिन जी अच्छा हा हिन जी हीअ इंडेक्स आहे हा हीअ हिन जी कहिड़ो रंग छाखे थो कहिड़ो रंग छा represent करे? रिप्रेज़ेंट करे हीअ इंडेक्स आहे हा हीअ इंडेक्स आहे हा ऐं अंदरि हिन जो सिलसिलो आहे रंगनि अच्छा माना ही आहे त जनम जो किसो हूंदो हा, हा, ही आहे त ज़क़्वात जो आहे जेको ही आहे हा, आहे रंग भलाईअ जो हा, आहे ही भला- आहे त हा हा, अच्छा हे सावा ॻाढ़ा मुख़्तलिफ़ हे सतई अच्छा हिन जे हिसाब साईं इहो सां किथे छपियो आहे हे मदीने मदीने पाक। हे मदीने पाक मां आयो बि मदीने पाक मां हे इंडेक्स क़ुर पाक ॾिसो हे तालीमी नफ़्सियात ते ॿिनि रंगनि में जंहिं रंग में लफ़्ज़ आहे उन रंग में माना आहे अच्छा माना जंहिं माना हे वहे त ओर आहे हा 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 यज़ुल्ला त गुमराह कर दे सही अच्छा हा हे माना तालीमी नफ़्सियात जे उसूलनि ते हे तर्जुमो थियल आहे ऐं हे तर्जुमो जेको आहे उहो माण्हू जेको चवां पियो हिजे करे हे रोमन में हिन जो आहे हा रोमन में हिजे कई अथई तर्जुमो वरी सिंधीअ में थियल आहे हा उहो मां वटि आहे माना उहो पढ़ंदो वमा हा फिल हा हा ईअं इहे ही हेठि वरी हिन जे हेठो लिखियल आहे। सिंधी माना बि आहे सिंधी उहे माना। क़ुर बि आहिनि अच्छा। उहे ॿोले पिया आहिनि ऐं हे वरी इंडेक्स क़ुर पाक 114 सूरतनि जी इंडेक्स जेका सूरत ॻोल्हणी हुजे उहा खोलियो बसि हितां इहा जेका सूरत ॻोल्हणी हुजे उहा खोलियो हीअ। हा बसि जेका कढियो त उहा निकिरी ईंदी वाह हे क़ुर पाक फिके जाफ़रिया जे आलमनि जो आहे ऐं हिकु क़ुर पाक ते 4 आलमनि जो तर्जुमो आहे माना हे 4 क़ुर आहिनि हिकु ई टाइम न 4 तर्जुमा आहिनि हा। क़ुर त अच्छा 4 4 तर्जुमा हे हिकु क़ुर ॿ टे 4 हे क़ुर अच्छा। जी आयत लिखिया ही फरमान साहब जो आहे हा अच्छा अच्छा हे लाइन ही सैयद फरमान अली सैयद अली नकी सैयद ज़ीशान हैदर सैयद सही। शेख त मोहसिन सही हाणे हीअं खोलींदासीं त पहिरें जो पहिरों ईंदी ॿिए जो हा, ॿी हा, ईंदी टे जो टी चोथे जो ऐं हे उर्दू बुज़ुर्गान दीन जो शोबो हा हर माण्हू जो माना ताहिर कादरी ॿिया टियां जेके बि आहिनि हे वरी हे हणो था अचे हुते बि हणु हा इहा हाणे इहा वॾी शइ इहा हे सिंधी शोबो साईं बुज़ुर्गान दीन जो हा मदीने जे मिटीअ ते मोहर न बि आहे काथे बि कोन हूंदी सोन ते चमड़े ते चांदीअ ते
कागज़ ते हर शइ थिया, पर मदीने जे मिटीअ में हे 15-16 दफ़ा न आयसि पे, चए पे मुल्तानी मिटी मरो आशिको माथे उहा मिलायां। मां चयो न बाबा मूंखे मदीने जी मिटी मिलाए। ऐं हे गिलाफ़ काबा पूरो चढ़ियल ऐं लफ़्ज़ अलाह विच में हिन में कंप्लीट अथव। माना हे गिलाफ़ काबा हे ऊद जे काठीअ सां ॿारण जे लाइ दुबईअ मां आयूं, पोइ मां ॿारियूं न, माण्हू तबरकनि खयूं पिया वञनि ईअं पोइ मां उनखे विसवसे खे ख़तमु करे हिनखे अलाह ऐं मोहम्मद में करे छॾियो। हीअ निमा ॿूटी आहे साईं, हे अचो, हीअ निमा ॿूटी आहे जेका दम जे लाइ सऊदी अरब में मिलंदी आहे। इन निमा ॿूटीअ खे कटे असां कलमो तैयब लिखियो आहे। हीअ निमा ॿूटी पई अथव, हे हिन जी कटिंग सां आहे। हाणे इहे केतिरियूं ई ॾिनियूं आहिनि माण्हुनि खे, घटि में घटि इहे जेके हेड़ा फ्रेम आहिनि, हे ॾिसो था, इहे 40 खां 50 जे लॻभॻि मुक़्तदर माण्हू खणी विया हिते ठाहे। हिते 2 ॾींहंनि जी एग्ज़िबिशन बि आई हुअमि ऐं लतीफ़ ते सेमिनार बि कयूं। जूही फातिमा घुराई हुअमि। छा लतीफ़ हिकु मिसाली आलम। 2 ॾींहं वरी 2 ॾींहंनि जी निमाश हणी हुअमि। मुख़्तलिफ़ वरी इवेंट्स बि कया जेके ज़िंदगीअ में रहिया। माना हर वक़्तु इदारो रवां तवां हर वक़्तु लॻो पियो आहे। फ़क़ीर वेठो ई बसि थिया। बसि तव्हांजी वॾी महिरबानी, अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। तव्हां कुझु खाओ पीओ। वॾे कम लाइ सीड़िया वेठा आहियो, पंहिंजी हयाती जा 30 साल हिन में लॻाया अथव। हा बसि तव्हांखे अलाह अजर ॾींदो, तव्हांखे ख़ुशि रखंदो।